थोड़ी देर तक भी पानी का छोकरी ये सब छाए चाचा कल ही तो कपड़ा धोता पे आखिर मुझे कपड़ा छो न धोतई चाचा कंहिंजी तबियत ख़राब हुजे पर तोखे परवाह आहे ई कोन। तोखे त पंहिंजा सदाई कम हुजनि। बस बाबा मूं बस कई मुझे वडन भी तोबा कई। न चो न छा थो ॾेखारण चाहीं। मां सभिनी भला नौकिराणी त कान आहियां न जो सभिनी जा कपिड़ा धोई भी इस्त्री भी करे तव्हांखे पारायां। चाचा अला अला कर मूं किन घर जो ठीको कोन खयो आहे। जावेद ॿुधी थो न ॿुधी थो 5000 जूं ॻाल्हियूं। हूअं त वॾी आकड़ हूंदी सही हाणे हिते बि कुझु न के पुछो आई हाँ ॿुधाए छा चवां बाबा। हाँ तूं ही खणी ॿुधाए त छा चवां। भला ईअं करे कुआड़ी खणी ॾे त लायांसि मुंडी जंहिंमें तूं ई राज़ी थिए। पुट मां ईअं त कोन पियो चवां त मुठी ला 5000 जी। त पोइ छा पए चयो तो ॿुधाए खणी। यार मूंखे त सम्झ में नथो अचे त आखिर तूं चाहे छा थो। बस बाबा बस मूंखां ग़लती थी वई जो मां इहा ग़लत फरमाइश करे वेठुसि न त मुंहिंजी हैसियत कढी जो मां धोतल कपिड़ा पायां। वॾो आया मूं ते हुकुम हलाइण वारो। कपिड़ा धोतल न आहिनि मेरा आहिनि छा पायां। ईअं थो लॻे ॼण वॾेरे जा फ़ैसिला बि ही कंदो हुजे। हुर छा थियो एतिरी जज़्बाती थियण जी ॻाल्हि ई न आहे। तूं इहो ॿुधाए त मुंहिंजी इज़त कंदी आहे या न। हा इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे। त पोइ हू बि त मुंहिंजो ई पीउ आहे न। पर चाचो ॾिसे बि थो त सॼे घर जो कमु मां ई त कयां थी। जेका पंहिंजी लाडली अथसि उहा त हवेलीअ में आहे ऐं पूरनि 2 ॾींहंनि खां त आई बि कोन्हे का त को ही बि घर आहे। हा इहो त चवण बाबा खे विसरी वियो त साहिबा जी जांच करे अचे हा। ॾिसजांइ हुर जेकॾहिं साहिबा अॼु बि न अचे न पोइ खणी बाबा जी हिकिड़ी ड्रेस धोई छॾे। तोखे त ख़बर आहे न त मुंहिंजी तबियत ख़राब आहे। तयार थी तुंहिंजी तबियत मां समझी वियो तुंहिंजी राणी। हलो डॉक्टर ॾे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।